मस्किरंजो गोट थी मस्किरंजो मस्किरंजो वाह पुत्र वाह साधो समझी राकेट में जहाज बनाए चली मां ने अरे तेरा जहाज ने ज़ेब्रा ये ज़ेब्रा री कहो जानवर ये ज़ेब्रा वो अनलभ जानवर है जंहिंजी कीमत हिन वक्त में पूरा 5 लाख रुपया है। वो समन सरकार जो मेलो वेझो हुजे पोइ ॾिसजे असांजा नोट ठाहिनि। यार मां पाण परेशान थी वियो मूंखे अलाए छा ठही वियो बाक़ी आहियूं वॾा ठग वो बि खानदानी हिन ठगीअ जे करे बाबे खे 8 बिला मिलिया 8 टे कुई खाइयो 5 बीठा आहिनि 5 जॾहिं ही कॾहिं खपंदो न 5 ई बिला कुहंदासीं ऐं भाॼियुनि खे खाराईंदासीं ख़ुशी में। वाह पुत्र वाह अनु धोबी मां ॻाल्हि सिधी ऐं चिट्टी थो कयां तो वलू कंहिंखे वणे न वणे पर विचा गिरह ज़रूर खणे। ओॾे चाचा वल्लू व्याजी तुझे नाले में ही सिद्ध काने का तो ॻाल्हि सिधी कीअं कंदे। अरे रे लालू जॾहिं ॿ वॾा पाण में ॻाल्हाइनि था तूं विच में जॻह छो थो रही मासी मूरिया पुट। अरे रे तूरीअ जा पुट तूं जीअं ई तुआरे सेठ वल्लूअ जी एतिरी हैसियत ई कान्हे का जो मूं वारे सेठ सां ॻाल्हाए सघो। लालू बस कर त वल्लूअ जो वात ॿुधऊं। धनु धोबी पुट वण कहिजा तो पुछी तूं वल्लूअ खे की न ॿुधाए सघंदे पुट। तूं जेके थाणे ते 24 गॾ बीठा न 24 उन्हनि में पुट वारो ललंग पुट राकेट कोन हो मूंखे त इहे पियो लॻे ॼण गॾर जी का ये हाज़ुरी हुजे।